वर अख जेका अल्लाह जे खौफ में रोंदी आ, अल्लाह जी मुहब्बत में रोंदी आ, मदीने वारे साईं जी मुहब्बत में रोंदी आ, पंहिंजे गुनाहन के याद करे रोंदी आ, पंहिंजे कोताहियुन ऐं कमजोरियुन के याद करे खुदा जे ख़शियत में रोंदी आ। एड़ी अख ता जहन्नम जी बाहिर बि हराम करे छड़ी। मदीने वारे साईं फरमायो, ऐनान ला तमस्सुहुम अन्नार, बाखियूं हिन जन के कदे भी जहन्नम जी बाह न छोंदी, दोज़ख न साड़ींदो बिन अखियुन के। ऐनुन बकत मिन खशियतिल्लाह, पेरी उहा अख जेका अल्लाह जे खौफ में रोंदी आ। व ऐनुन बातत फी सबीलिल्लाह, बी उहा अख जेका अल्लाह वास्ते जागंदी आ। अज तहां जी अख भी खुदा वास्ते जागण वारी आ। सरकारी बाग में अचण वारो, अज जेकने तवां जागी रहा हो, वो कलाक जागियो, 2 कलाक जागियो या 5 कलाक जागियो, हिन महफिल में जेतरी देर तवां जागिया हो, तवां जे अखियुन तां अल्लाह ताला जहन्नम जूं बाहियूं माफ करे छॾी।